वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम या अय्युहन नबिय्यु इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा सुभान व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीज़ सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक खालिक सना जे लायका जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया, जंहिं शान में को शरीक नाहे। अल्लाह जो न सलाहकार आ न मशीर आ न वज़ीर आ, उहो ही मालिक आ, उहो ही खालिक आ, उहो ही माबूद आ, उहो ही मक़सूद आ, जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जन सां पैदा फरमायो। कुर्बान मालिक तुंहिंजी कुदरत तां, कुर्बान तुंहिंजे शान तां, तुंहिंजो शान भी बेमिसल बेमिसाल आहे, तुंहिंजी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जी वाली नबी, लजपाल नबी, गैबियान नबी जी ज़ात मथा, जंहिं प्यारे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान ख़ास अल्लाह ताला मोमिनन जे मथां फरमायो। हीअ महफ़िल वॾी बरकत वॾे शान वारी महफ़िल आहे, जंहिं महफ़िल में ज़िक्र ख़ुदा ज़िक्र मुस्तफ़ा बयान थी रहियो आहे। ऐं ही जेको करार अहां में ॾिसी रहिया आहियूं, अॼु अव्हां जे दिलनि मथां अल्लाह ऐं अल्लाह जा अॼु हिन महफ़िल खां शैतान भॼी रहियो आहे। हीअ महफ़िल उन्हनि खे नसीब थींदी आहे जंहिंजी निस्बत वास्तो सरकार मदीना सां सही, जंहिंजी निस्बत सरकार सां नाहे, वो अल्लाह जो बना है। जे हिन दुनिया में सरकार जी निस्बत खां परे थी विया, आख़िरत जे दिहाड़े ये बंदा शफ़ात का महरूम हूंदा। शफ़ात उन्हनि जी थींदी जिन जे सीने में इश्क़ नबी आहे, छो त इश्क़ ना चीज़ खे चीज़ कंदो आहे, इश्क़ जो पहुची नथो सघे। सुभान मुख्तसर सैयदना बिलाल महबूबन जो आशिक़ परवानो
शक्ल जो सादो, ज़ात जो आतो, ज़बान जो हबशी, ज़ात जो हबशी, ज़बान जो आतो। जॾहिं निस्बत सरकार सां पुख्ती थी थिए, इन विच में हिनखे पतो पियो त हिकु अल्लाह जो प्यारो माण्हू अची रहियो आहे, हिन शहर में हक़ जूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, गुज़िरियल किताबुनि जा बयान फरमाए थो, नेक कमनि ॾे माण्हू खे माइल थो करे पियो। हिनखे सिक थी त वञी जॾहिं सरकार जी ख़िदमत में पहुतो आहे, नज़र करीम जे पाक चेहरे मुबारक ते पहुती आहे, दाह करे किरी पियो आहे। मुंहिंजो महबूब हथ अंबाड़ के टिखो करे बिलाल जे मथे ते रखे थो, पाण सोरनि था। बिलाल तमाम हज़ूर जे वेझो थियो। बिलाल खे सरकार मदीना कलमे जी तलकीन फरमाई। कुछ वक्त हजूर जी खिदमत में हाजिर रहो, जरूरी को कम हो। अर्ज के या रसूल अल्लाह फिदा को बी उम्मी, थोड़े वक्त लाइ मोकिलियो। निहारे फरमायो, बिलाल जो कलमो तैयब तोखे सेखारियोसीं, इनके इज़हार न कजे। मुझे साईं सेखार भी आहे, वरी मनो था कयो। फरमायो कुफ्र जो ज़ोर आहे। जेकॾहिं को मुशरिक तुंहिंजो इहो कलमो ॿुधंदो त तोखे दुख ॾींदो, मां सही न सघंदुसि। ये सरकार खां मोकिलाए कदम पाक सरकार जा चुमी हजूर खान थोड़ो अॻु भरो थियो, थोड़ो अॻिते वियो त साम्हूं मुची नज़र आई। मुशरिकनि ते पहुती, इश्कु थियो। पर मालिकनि जो हुकुम हो त कलमे खे इज़हार न कर। काफ़िर हैरान थी विया, एॾी जुरियत, एॾी ताक़त। असांजो ख़रीद ग़ुलाम, दर ते कमकार करण वारो, पंहिंजे नबीअ ते कलमो असांजे मुंहं ते पढ़े थो, हिन जे मथां पलटिजी पिया। ज़बान में कलमो, लोहू लोहान थी वियो। ज़बान ते कलमो, ज़मीन ते किरी पियो। ज़बान ते कलमो आहे, वॾो गिरान पत्थर सीने ते रखनि था। ज़बान ते कलमो आहे, जहिड़ी तरफ़ खां बाहि जा मच ॿारनि था, जंहिंजी चर्बी पघिरिजे थी। ज़बान ते हिन जो मालिक जंहिं ख़रीद कयो मथां आयो। बिलाल आख़िरी पसा थी, इन्ही पासे खे छॾ, जो घुरे त तुंहिंजो मां हुकुम कयां, तोखे सोणे औरत शादी करायां, घर ठाराए ॾियां। तूं मुंहिंजो ग़ुलाम आहे, तोखे मां ख़रीद कयो आहे। गैरत वारो ग़ुलाम हो, निस्बत वारो ग़ुलाम हो, जो सख़्तियूं सही, ॾुख सही, दिलबर खे न छॾियो। हक़ल नहीं चवेसि तो, मुशरिक ज़बान पंहिंजी बंदि कर। मां तुंहिंजे दर ते विकाम न आहियां, मां मोहम्मद मुस्तफा जे दर ते विकाम जी। सुभान अल्लाह। ओहो बिलाल ज़ात ज़ातनि ते नाज़ न कर, ज़ातियूं सुञाणप लाइ तारफ़। ज़ात उहा है जंहिंजी निस्बत सरकार सां सची आहे। ज़ात उहा है जंहिंजो फ़त उन ते पूरो पूरो अमल आहे। ऐं महबूबनि जे फरमान खे कॾहिं पंहिंजी नज़रुनि खां परे कोन कनि। ख़ुदा असां इहा मोहब्बत अता करे। सभई चओ आमीन आमीन। पए वक़्तु गुज़रियो, एक दफ़े सरकार बिलाल खे यादि फरमायो। अज़ान जो वक़्तु आहे, नमाज़ ज़हर, ख़िदमत में हाज़िर थियो।
फरमायो बिलाल मुझा का हुक्म अजान दे। साईं काथे बीहिरिया फरमायो त बैतुल्लाह जे मथो। सुभान अल्लाह। अज कंहिं बि हुकूमत मुसलमान हुकूमत वारनि ईअं न कयो आहे, शरण ना जाइज़ आहे। हालो साईं जॾहिं बैतुल्लाह जे मथां बीही इरादो भांग जो करे थो, गरीब मुंझी पियो त मदीने तैयबा में हुयुमि त अज़ान वारे वक़्तु मुंहुं बैतुल्लाह ॾे हो। हाणे खुद सरकार बैतुल्लाह ते बिहारे अज़ान थो ॾियाराए, काॾे मुंहुं कयां? अज़ान ॾियण में ताख़ीर थी आहे। देर अर्ज़ थो करे मुंहिंजा महबूब तव्हां अल्लाह जी अता सां ॼाणो था मदीने तैयबा में हुयुमि त मुंहुं बैतुल्लाह ॾे हो, उतां बैतुल्लाह ते बिहारे अज़ान था ॾियारायो, काॾे मुंहुं कयां? पाण सरकार रुख अनर खे फेराए बिलाल ने मुंहुं कयो आहे। फरमान था बिलाल अॼु असां ने मुंहुं कहिड़ा। सुभान अल्लाह। अखियूं बिलाल जूं आहिनि त चेहरो मदीने जे मोर। अर्ज़ कयो इश्क उहा नेमत आहे, मोहब्बत उहा नेमत आहे जेका ना चीज़ खे चीज़ कंदी आहे। मोहब्बत उन्ही मक़ाम ते पहुचाए जिथे ॿियो पहुची नथो। सुभान अल्लाह। हर मुसलमान बख़ूबी वाक़ुफ़ आहे। ॾिसी रहिया हो, ॿुधी रहिया हो त अॼु हर गुनाह इंतिहा ते पहुतो। अहिड़े वक़्त में तव्हां पंहिंजा घर, बच्चा, ॿार, माल मिल्कियतूं अल्लाह जे हवाले करे सवारनि ते पैदल इन हक़ सच जी महफ़िल में शरीक थिया हो। हे तव्हांजो ईमान कामिल आहे। सुभान अल्लाह। हे अव्हां जे ईमान जो दलील आहे। दावा जो दलील हूंदो आहे, दलील सही आहे त दावा बि सच आहे, जे दलील में नुक्स आहे त दावा कोड़ी आहे। त अव्हां जो हे दलील आहे, अचण जो मक़सद जेको आहे अल्लाह अल्लाह जो हबीब खे राज़ी कयूं, अखियुनि मां मगोड़ा ॻाड़ियूं, हक़ जूं ॻाल्हियूं ॿुधूं, दिल में करार अचे। अॼु हे अव्हां जो दलील आहे, मुबारक अव्हां खे आहे। अॼु तव्हांजो दलील बि सचो आहे त तव्हांजी दावा बि सची आहे। सुभान। बात उहे बंद आहिनि जिन जी दावा त आहे पर दलील में पहुचे पई। ॾिसी रहिया हो, ॿुधी रहिया हो, कुतुब खाननि में इहे किताब मिलंदा जिन में सरकार लाइ ईअं ई लिखियो अथऊं त हिते नबी खे विसर थी आहे, हीअ ॼाण न आहे, हीअ ख़बर न आहे, हिते निशान वरितो आहे। यादि रखो उहो नबी कहिड़े कम जो आहे। ताला कलाम करीम में साफ़ साफ़ मुस्तफा के शान खे आला ऐं बाला करे। सुभान अल्लाह। माण्हुनि शान खे घटाइण जी कोशिश कई, पाण घटिजी आहे, इन कहर वारी क़बर में दाख़िल थी आहे। आशिक़नि जा अॼु बि करम अची विया। उन्हनि खे जवाब आहे जिन जो इहो अक़ीदो आहे त हीअ ख़बर नबी खे न हुई, इन ख़बर सां माण्हू मुशरिक थी पवंदो। हे बि शिरक आहे। सरकार फरमाए थी कुफर जी सिफ़त न आहे त चवण वारो ख़ुदि पाण काफ़िर। अल्लाह ताला फरमाए थो वअल्लमक मा लम तकुन तालम वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। जा ॼाण तोखे न हुई, जो इल्म तोखे न हुयो, जा ख़बर तोखे न हुई, असां तोखे ॼाणाए छॾियो। सुभान। ही चवनि था हीअ ॼाण न हुई, हीअ ख़बर न हुई, पर क़ुरान फरमाए थो इहा बि ॼाण मुंहिंजे नबी खे आहे। अरे तूं करे तो न, ख़ुदा करे तो। सुभान। अने खुदा जो हुकुम वधीक तुंहिंजो क़ीदो वधीक करायो।
खुदा जो हुक्म वधीक इन्हनि जो अक़ीदो वधीक ये खुदा जो अक़ीदो सचो आहे ऐं अव्हां जो ईमान इन ॻाल्हि ते पुख़्तो आहे त पक ॼाणो इन बेख़बरनि बेअदबनि मथां लख लख लानतूं चओ हथ खणी जो लख लख लानत लानत जा चौकर ये क़यामत जे ॼाणे मैदान क़यामत में थींदी जिन जो दिल जो वास्तो तवसल मिठे मुर्स सां सचो आहे अख पुटींदा वेंदा मलाक मथो ईंदा वेंदा दुख में हूंदो कम में हूंदो बचा यतीम करणा पवंदा घर वारी बेवा थींदी माल तक़सीम थींदो रब फरमाए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नति अल्लती कुंतुम तुअदून। सच्चे ईमान वारे निस्बत वारे जे मथां सकरात में मलाक नाज़िल थियनि था छा चवनि था ए बंदा तो मिठे मुर्सल जी सुन्नत ते हले महबूबन के तो राज़ी कयो खौफ न कर हुज़ुन न कर उन्ही जन्नत जी पाक तोखे वाइदो ॾिनो हुयो पतो पियो त मोमिननि जो मौत कलमे ते थींदो ऐं हिननि जो मौत गैर कलमे ते थींदो। मुस्लमानो असांजो ईमान अक़ीदो आहे तव्हांजो दलील सचो आहे अॼु त ख़ुदा दुनिया में कुर्ब कंदो सकरात वारे वक़्त में पर इहा क़बर मिटी तुंहिंजी न हूंदी क़ब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत मोमिन जी क़बर जन्नत जे बाग़नि में। सुभान अल्लाह तव्हांखे मुबारक आहे ख़ैर मुबारक अॼु तव्हांजा कर मथे आहिनि मुनाफ़िक़नि जो अखियूं हेठि आहिनि इश्क वारनि जो अखियूं मथे आहिनि तसर में मदीनो आहे गुंबद ख़िरा जो लीला नज़र में आहिनि कुब मुबारक में आहे मुबारक तोखे आहे इहो तसर तोखे अॼु बि आहे त मौत ताईं इहो तोखे तस्वरंदो इहो तस्वर कंदे कंदे महबूब जे आगोश में चओ आमीन आमीन खणी चओ आमीन आमीन हिकमत व दरूद अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह वाला सलात जी बरकत तो पांच बरसत मारन चौथे महीनो रजब शरीफ जो महीनो सरकार जो मेराज जो महीनो ऐं हिन महीने में शाह मर्दा सुभान शेर यज़दा ला फत्ता इल्ला अली ला सैफ इल्ला सुभान उन्हीं जे विलादत जो महीनो सुभान हिन महीने में मौला अली दुनिया में कुर्ब जा करो सुभान ओ अली तेरे अम्मा जे पेट में आओ खबर पई शहर वारन के और तू मर्द आया अखियों मुडला हर को नाबिल चई मोटे देर खां बाद सरकार जी आमन थी तेरे सरकार अली जे मथन को जे बीठा शाह मर्दा अखड़ियों पटे सरकार जे पाक चेहरे सुभान जैसे अली के हथड़ में खणी पंज औरस लातो सुभान मथे ते हथड़ा घुमाए थो मुंह ते हथड़ा पाक घुमाइन था अली लाए गा घुरन था तेरे अली कुछ समझन सो वडो छो पान फरमाता अली जरे तू जाए अखियों तुझो बूटना हो हर को अची तो सी चे बद ना भी ना असा आया से तो तू अखड़ियों पटे मुझे निहारियो साईं हाओ अर्ज के मुझा महबूबा अम्मा जी पेट में हुयम चिरपुरमा में पैदा थी मां उन्हीं वक्त पंहिंजे अल्लाह के अर्ज को तो या अल्लाह जॾहिं अम्मा जे पेट मां ॼम सोने जे चेहरे ते सुभान अल्लाह उन्हीं अली जी विलादत जो महीनो सुभान अचण जो महीनो आहे हिन आज तव्हां जे साम्हूं हिकु आयत तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह पाक
निदा सा हर्फ निदा सद करे सोने के सोने जो शान